अस्सलामुअलैकुम दोस्तों, चाल आप ख़ुशि खैर उम्मीद हूंदी कि तव्हांखे दीदार नसीब थींदो इंशाअल्लाह। असांजी हर वक़्तु दुआ हूंदी दोस्तनि सां गॾु। त असां ही वीडियो ठाहीसीं, वीडियो हिन जे करे असां कुझु नातूं ॿुधियूंसीं। असांखे नात हिकु दिलि सां लॻी त उन जी आवाज़ ख़ालिद अली मीराली जे आवाज़ सां असांखे नात यूट्यूब मां कढीसीं, असां ॿुधीसीं। नात फस्ट क्लास हुई। असां सोचियो त साईं जन जो साईं महबूब जो दीदार बि हले पियो, ऐं नात बि ख़ालिद अली मीराली जी हले न फस्ट क्लास हला, उनखे बि दीदार नसीब कराईंदो ऐं आवाज़ बि फस्ट क्लास आहे। ऐं कुझु नात जा अल्फाज़ बि असांखे दिलि सां लॻा। माशाअल्लाह माशाअल्लाह माशाअल्लाह।